तुझो इंतजार आहे कदहीं तू ईंदे, तुझो इंतजार आहे कदहीं तू ईंदे। माखणी गुल बीहा वजराए दोल बीहा, माखणी गुल बीहा वजराए दोल बीहा। तुझो इंतजार आहे कदहीं तू ईंदे, तुझो इंतजार आहे कदहीं तू ईंदे। माखणी गुल बीहा वजराए दोल बीहा, माखणी गुल बीहा वजराए दोल बीहा। मिट्टिया ते तुझो पैर न पवे शल, निशावर क्या मां धरती ते गुल। मिट्टिया ते तुझो पैर न पवे शल, निशावर क्या मां धरती ते गुल। तुझो इंतजार आहे कदहीं तू ईंदे, तुझो इंतजार आहे कदहीं तू ईंदे। माखणी गुल बीहा वजराए दोल बीहा, माखणी गुल बीहा वजराए दोल बीहा। तुझो एड़ो अजू इस तकबाल क्या, रोशन सारो शादी जो हाल क्या। तुझो एड़ो अजू इस तकबाल क्या, रोशन सारो शादी जो हाल क्या। तुझो इंतजार आहे कदहीं तू ईंदे, तुझो इंतजार आहे कदहीं तू ईंदे। माखणी गुल बीहा वजराए दोल बीहा, माखणी गुल बीहा वजराए दोल बीहा। शाहिद जा सजी संगत घुराया, हार बाहुने जा तोखे पराया। शाहिद जा सजी संगत घुराया, हार बाहुने जा तोखे पराया। तुझो इंतजार आहे कदहीं तू ईंदे, तुझो इंतजार आहे कदहीं तू ईंदे। माखणी गुल बीहा वजराए दोल बीहा, माखणी गुल बीहा वजराए दोल बीहा। तुझो इंतजार आहे कदहीं तू ईंदे, तुझो इंतजार आहे कदहीं तू ईंदे। माखणी गुल बीहा वजराए दोल बीहा, माखणी गुल बीहा वजराए दोल बीहा। तुझो इंतजार आहे कदहीं तू ईंदे, तुझो इंतजार आहे कदहीं तू ईंदे। माखणी गुल बीहा वजराए दोल बीहा, माखणी गुल बीहा वजराए दोल बीहा, माखणी गुल बीहा वजराए दोल बीहा, माखणी गुल बीहा वजराए दोल बीहा। फराज रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। दोस्तों असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा गाना ऑडियो कैसेट तां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट खे भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज 0300 3400 570।